नाज़रीन, IBS सखर यूनिवर्सिटी के सहकार से हलंदड़ गवर्नमेंट हाई स्कूल करोंडी में CPD वर्कशॉप थी गुजरियो, जैमें तालीमी माहिरन उस्तादन के तालीमी गुर सिखारिया। तफसील अली हबीब रतर जी हिन रिपोर्ट में। IBS सखर यूनिवर्सिटी के सहकार से हलंदड़ गवर्नमेंट हाई स्कूल करोंडिया में कंटिन्यूअस प्रोफेशनल डेवलपमेंट जो 6 रोज़ा वर्कशॉप थी गुजरियो, जैमें IBA के मातहत हलंदड़ गवर्नमेंट मुराद हाई स्कूल गंबट, गवर्नमेंट हाई स्कूल जाज रेगुलेटर और गवर्नमेंट हाई स्कूल टंडो मीरली 140 उस्तादन शिरकत कई। उन मौके ते मां ट्रेनरन उस्तादन के पंहिंजूं सलाहियतूं शागिर्दनि ताईं मुंतकिल करण जा गुर सेखारिया। उन्हनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कंटिन्यूअस प्रोफेशनल डेवलपमेंट जेका मुनक़द कराई वई आहे, इहो बेसिक ऐं बुनियादी हुकूक आहे टीचर्स जो, जेकी हर साल कराई वञे ऐं उन्हनि जी सिखत जो इन दी एंड असांजी सॼी क़ौम खे फाइनेंशियली, इकोनॉमिकली, सोशली, साइकोलॉजी तौर ते फ़ाइदो पवंदो आहे। टीचर्स के जंहिं शइ जी ज़रूरत आहे, कंटेंट में हुजे, पेडागॉजी में हुजे, प्रैक्टिकल इंटीग्रेशन ऑफ ICT हुजे इन एजुकेशन, त उन लेवल ते टीचर्स जेके असांजा ट्रेनर्स आहिनि उहे पंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम खणी आया ऐं 6 ॾींहं लगातार पंहिंजो हिकिड़ो इनपुट ॾिनो असांजे सीनियर टीचर्स खे। कम्युनिटी में कुछ गवर्नमेंट टीचर्स जेको आहे हेड मास्टर्स असांखे रिक्वेस्ट कई त असांजा टीचर्स भी इंगेज कयो, त असां उन्हनि खे भी हिते फैसिलिटेट कयो आहे ट्रेनिंग में। इन ट्रेनिंग जो की पर्पज़ इहो ई आहे त प्रोफेशनली टीचर खे असां साउंड कयूं, छो त जेकॾहिं प्रोफेशनली टीचर साउंड हूंदो त डेफिनेटली हू पंहिंजूं क्लासरूम एक्टिविटीज़ जेके ॿार खे हू 21st सेंचुरी स्किल्स डेवलप कंदो ऐं उनखे इंगेज कंदो। हिन वक्त जेका तालीम हली रही है, जेका तालीम में जिद्दत आई आहे, नवाण आई आहे, उन जे लाइ असांखे इहे ट्रेनिंग्स, इहे सेशन्स जेके आहिनि से ज़रूरी आहिनि। ऐं असांजा माशाल्लाह उस्ताद जेके आहिनि उहे काफ़ी कुझु सिखी रहिया आहिनि, पिराए रहिया आहिनि। इवन सखर हुजे, टंडो मीरली में हुजे, करुंडी में हुजे या आगा खान में ट्रेनिंग्स हुजनि, त असांजे उस्तादनि काफ़ी कुझु उतो सिखी करे ऐं पंहिंजनि स्कूलनि में वञी उहे ॿारनि खे उन तरीक़े सां, उन नवाण सां, उन जिद्दत सां जेका अॼु जी ज़रूरत आहे उन लिहाज़ सां ॿार खे डेवलप करे रहिया आहिनि। असां काफ़ी सारियूं शयूं सिखियूं आहिनि। बेसिकली असां वटि लैंग्वेज जो हले थो पियो सेशन, उन में असां असेसमेंट, पेडागॉजी, इनोवेटिव लर्निंग टीचिंग मेथड सिखिया आहिनि, जंहिंमें असांजो ॿार बेसिकली पढ़ाइबो त हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ेकार हूंदो आहे पढ़ाइण जो, पर इन खे कुझु ख़ासि नाला ॾिना वेंदा आहिनि जेके असांखे ख़बर न हूंदी आहे पहिरियां। त इहे शयूं असां हिते अची करे सिखियूं आहिनि। जदीद दौर जी तक़ाज़ा आहे त स्किल में ते ॿार खे कीअं पढ़ायो वञे। असांखे त माशाल्लाह सां 26 साल पढ़ाईंदा था अचूं, पर इहा ख़बर न आहे त ॿार खे मोटिवेट कीअं कयो वञे या ॿार में इंट्रोडक्शन कीअं करायो वञे। पर हिन ट्रेनिंग जे तहत जेके असांखे सर वारनि स्किल्स पढ़ायूं आहिनि त उन मां असांखे इलाही कुझु हासिलु थियो आहे। इन में को बि शक न आहे त अहिड़ियूं ट्रेनिंगूं मुस्तक़बिल जे मेम्बरनि जे रोशन मुस्तक़बिल लाइ कामयाबीअ जूं राहूं हमवार कंदियूं। कैमरामैन अली शनावर सां अली हबीब रतर, आवाज़ न्यूज़, करोंडी।